साईं कैसा मिलना? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सलाम खैर खैर। साईं दफ्तर है या नहीं तो पैसा मिलदा है बेन जी कार्ड या हाँ 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 दफ्तर है बराल सफाई करे अंदर फिलहाल अञा जो टाइम न थियो आहे ऐं ऑफिसर अञा न आया आहिनि अच्छा ऐं सफाई अंदर लॻी पई तव्हां 2 मिंट वेट कयो वरी तव्हां पैसा कढाइण आया साईं? हां से पैसा कढाइण आया हाँ मां ॿार किथे आहिनि साईं तव्हांजा? हां ॿार किथे ॿार तव्हांजा? अरे बाबा मुंहिंजा ॿार घर में मां छो हेॾे वठी ईंदुमि मूंखे पाण खे ड्यूटी आहे मां हिते ड्यूटी थो कयां बहरहाल तव्हां पैसा कढाइण आया हो न? मां तो पैसा कढाइण आया अॼु किस्त लॻी 7,000 हां या 7,000 हाँ त इहो ॿार तव्हां वठी अचो न साईं उनखे मिलंदा न न पैसा बाबा सॼो घर जो ख़र्च जॾहिं मां हलाईंदो हर चीज़ मां कंदो त वरी ॿार छो वठी अचां? पैसा मिलंदा सामान सूद बि मां वठी वेंदुमि घर में ॿार छा जा? सम्झो नथा बहरहाल न अॻे तव्हां पैसा वरिता न मूंखे हाणे ख़बर पई त मन चई आया आहिनि तव्हां वञी वठी अचो। चलो मतिलबु अॻे तव्हां न वरिता ठीकु आहे मां सम्झां थो अॻे तव्हां हे ॿारनि वरिता हूंदा तव्हांखे ख़बर न हूंदी त हाणे बि तव्हांखे ॿारनि खे मिलंदा ॿारनि जी सही लॻंदी आहे हे जेको आहे ॿारनि जी असांजो को वैल्यू न आहे माना ॿार ईंदा त पैसा मिलंदा असांखे न मिलंदा ॿारनि खे थोरा मिलनि पैसा इहो मूंखे ॿुधाए तूं थोरो दिमाग़ भला आउट आहे छा? मां आउट न आहियां मां सही आहियां अदा त मां हिते पटियाला आहियां मां इहा तोखे ॻाल्हि कयां त हे पैसा जेके हलंदा आहिनि न हा हे माइन जा आहिनि रेफन जे कार्ड ते ईंदा आहिनि तुंहिंजी घरवारी आहे न उन्ही जे नाले ते आया हूंदा न त उहा ईंदी सही ईंदी शादी कराई मराईंदे या शादी कराए शादी न त तूं चयो कराई शादी न कई आहे न अच्छा माना शादी तव्हांजी थियल न तव्हां कुंवारा आहियो हा छो ऐं हे किस्त खणा आया आहियो बेनज़ीर पैसा जी हा न बस ज़रूरत हुई न मतलब कुछ भी ना है महंगाई लगी पई आहे न तव्हां ॾो न आहे तव्हां जहिड़ा माण्हू कई मां चढ़ाई ठाणे हिते घुमंदा आहिनि हीअं वेंदा आहिनि मुंहिंजे घटि वग़ैरह अरे यार भाउ दिमाग़ ख़राबु न कर अरे मुंहिंजो बि टाइम वेस्ट न कर पंहिंजो बि टाइम न वञा मां यादि बि कमु आहिनि हाणे ऑफिसर अचण वारा आहिनि लही वञ 5 मिंट होॾे शादी करे सोणा तूं शादी थींदी जॾहिं माई तुंहिंजे नाले ते कार्ड ठहंदा 50 जा पैसा ईंदा हिन वक़्तु तूं छड़ो चलो मां न आहियां चढ़िया तव्हां हाणे पैसा मिलंदा न अरे को मिठाई वठी कर मिलियल आहे हूअं त मन छोकिरी मिलियल आहे अच्छा तोखे छोकिरी ॾिनी अथऊं ग़लती कई अथऊं थोरो मां ॾिसां मां चवां थो गलती कई अथऊं हा तो जहिड़ी हूंदी गलती कई अथऊं मिलियल आहे अॼु सुबुह परी थी सघे थो शादी बि थी वञे न न मां न थो कयां छा लाइ तोखे ॾींदा चढ़ाइनि छा न हाणे सॼो दिमाग़ इहो आहे त शादी खां पोइ तुंहिंजो दिमाग़ छा बचंदो अरे बाबा हे सेपनि जा कार्ड ते सेपनि शादी शुदा माण्हू आहिनि त पोइ ठीकु आहे न त नंढा बाबा तूं हली वञ हा त पैसा ॾींदव त मां शादी कंदुसि न असां छो ॾियूं यार तूं मुंहिंजो पुटु आहे भाउ आहे तोखे मां पैसा ॾे शादी करायां दफ़्तर आहे बाबा तव्हां किस्त ॾींदव त मां हुनजी मिठाई बि हिकिड़ी देग लाइ हे मुंहिंजे आप जा नौकर आहिनि या तुंहिंजे बि नौकरनि खे तोखे पैसा ॾींदा त तूं वञी शादी कर भाउ ॾिस एडवांस में ॾींदे उहो बि त ॾींदा न हाणे एडवांस में त मां शादी करे वरी भाई वठी तूं हिन वटि कमु कंदो आहे मज़ूर आहे तूं नौकरी कंदो आहे त ख़ुदा ॾे साईं गवर्नमेंट आहे न हेल्प कंदी न यार तूं अंदर चओ त सही न चओ आयो आहे छड़ो ठीकु आहे मां वञां थो जेको हुते वञी करे हाली ऑफिस बंदि करायां ऑफिसर सभु घुराए करे मीटिंग करे तुंहिंजी शादी जी सोचूं था तूं लाइ माई वठूं था पैसा कढाए उनखे ॾींदा तूं शादी कर तूं मुकारो करे तूं तए ते लॻा अरे बाबा तूं माण्हू वंदा आहिनि छा तोखे पैसा ॾींदा कढ यार वञी दिमाग़ ख़राबु न करे यार न मन पोइ ईअं न मिलंदा न मिलंदा आहिनि मुंहिंजा सोना न मिलंदा आहिनि तोखे बुलायो आहे ॾिस जहिड़ी शादी शुदा थींदी आहे न जॾहिं तुंहिंजी माई तोखे हूंदी न उन माई जा पैसा ईंदा उन नाले ते बाबा 7,000 जे करे वञी करे 1,00,000 वरी ॿियो ख़र्च कयो शादी न कर मां करे न शादी में छा रखियो आहे ज़िंदगी तबाह थी 12 बच्चा थींदे परेशान ये पैसा ॾियो नी हर तूं कमु कंदो हल बाबा लो माई ज़रूरी आहे न न माई को बिना एनआईसी ॾिसो मतलब एनआईसी अरे लो लो कयां 5,000 ही ॾियो 5,000 ॾियो मतलब 2,000 रखो माई वठी या पोइ ॾिजो मां बंदूक खणी चतो ना आहे न चो रिपीटर मांखे हूंदो आहे हथ में न मां चो पटियाला मांखे रिपीटर हूंदो आहे मां सिक्योरिटी आहे न उहो खणी जाओ न तो वञ बाबा न मिलंदा पैसा यार हली छड़नि खे मिलंदा आहिनि छा अच्छा छड़नि जो बि कुझु कयो न यार कंदासीं मुकारो कंदा लो अच्छा माण्हू आहे यार कॾहिं कंदो अरे हाँ बाबा बस 5 महीने में तुझी शादी कराईंदासीं यार नंढो भाउ आहे न मुंहिंजो 5 महीने अचां अरे हाँ दिमाग़ ख़राबु करे छॾियो अथई शादी न कई आहे कुंवारो थी वञा पहिरियां तीरा मूंखे पैसा 7,000 यार माण्हू पैसा ॿुधी माण्हू एतिरा चढ़िया थी विया आहिनि अलाह हे वरी ॿिया माण्हू काका अचनि था हल मरी वियासीं अञा ऑफिसर कोन पुॻा हिन चरे हिकिड़े ई मग़ज़ ख़राबु करे छॾियो वञी अंदरि बंदि करे दर वेही रहां थो अंदरि मां बि अॼु ऑफिस बंदि थो कयां मूंखे 7,000 न मिलिया मुंहिंजी घर रोए थी वञा